हज़रत शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जे 275 उर्स मुबारक जी पुॼाणी वारी तकरीब वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह शिरकत करे मज़ार ते चादर चाढ़ी ऐं दुआ घुरी। इन मौक़े ते ॻाल्हाईंदे वॾे वज़ीर चयो त सिंध सूफ़ियुनि ऐं वलियुनि जी धरती आहे। कलंदर लाल सचल सरमस्त ऐं शाह भिटाई जी असांजी धरती माउ ते ख़ासि नज़रे करम आहे। इन मौक़े ते मीडिया सां ॻाल्हाईंदे हिननि चयो त एहतसाब सभिनी जो थियणु घुरिजे। जॾहिं एहतसाब सूबाई दायरे में अचे थो ऐं सूबे में एंटी करप्शन खातो मौजूदु आहे। ने भले एहतसाब करे पर सियासी इंतकाम न वरितो वञे। मनी लॉन्ड्रिंग बाबति सवाल ते हिन चयो त सुप्रीम कोर्ट जी GIT जोड़ी आहे जंहिंजी अॼु ॿुधणी हुई। सिंध हुकूमत खां जेका ॼाण घुरी वई हुई उहा असां वक़्ताइती ॾिनी आहे जंहिं ते चीफ जस्टिस मुतमइन आहे। हिन वधीक चयो त वधीक घुर्बल ॼाण बि वक़्त ते फराहम कई वेंदी। खेसि अॼु 4 बजे घुरायो वियो हो पर हिन एडवोकेट जनरल वसीले इहो न्यापो माणियो त खेसि भिटशाह वञिणो आहे जंहिं ते चीफ जस्टिस कार्रवाई रोकंदे अॼु कार्रवाई हलाइण जो हुकुम ॾिनो जंहिं ते हू पाण हाज़िर थींदो। सूफ़ियुनि बाबति सवाल ते हिन चयो त सूफ़ी यूनिवर्सिटी लाइ ज़मीन जो मामिलो आहे ऐं छो त वेझड़ाई में का बि सरकारी ज़मीन मौजूदु नाहे। इन मसइले जो बि जल्द हल कढी वठिबो। भिटशाह में पाणी मसइले वारे सवाल ते हिन चयो त पाणी जो मसइलो सॼी सिंध में मौजूदु आहे। असांजी भरपूर कोशिश आहे त इनखे तरजीह बुनियादनि ते हल कयो वञे। सालियानी तरक़ियाती प्रोग्राम में पिणु सिंध हुकूमत तमामु घणी रक़म रखी आहे ऐं इंशाअल्लाह पाणी जो मसइलो हल थी वेंदो। थर में ॿारनि जी मौत वारे सवाल ते हिन चयो त पाकिस्तान में सरासरी तौरु 1009 ॼावल ॿारनि मां 70 खां 100 ताईं ॿार फौत थियनि था जॾहिं त थर में इहो अंग 50 खां 60 आहे। पर तंहिं हूंदे बि इन्हनि ॿारनि जी मौत जो अहसासु आहे। इन लाइ क़दम खयां पिया वञनि। मौलाना फज़लुर रहमान ऐं ज़रदारी मुलाक़ात वारे सवाल ते हिन चयो त मौलाना फज़लुर रहमान सीनियर सियासतदान आहे। उहो जेकी ॻाल्हियूं करे थो उन जा जवाब हू ॾींदो पर मुख़ालिफ़ धुर में नवाज़ लीग ऐं मौलाना असां सां गॾु आहिनि। नेब वसीले कार्रवायूं करे PP खे टोड़ण वारे सवाल ते हिन चयो पीपल्स पार्टी मुतहद आहे ऐं मुतहद रहंदी। जॾहिं खां ॼावा आहियूं तॾहिं खां इहो ॿुधंदा अचूं पिया त PP खे टोड़ण जूं साज़िशूं थी रहियूं आहिनि पर असीं सदाईं मुतहद रहिया आहियूं। 18वीं तरमीम बाबति PTI जे बयान ते हुन चयो त 18वीं तरमीम बाबति हिकु वफ़ाक़ी वज़ीर चयो हो त खेनि 18वीं तरमीम जी परवाह नाहे जॾहिं त हुन पिणु इन कानून तहत कसम खयो आहे। 18वीं तरमीम ख़तमु करणु कानून जी भञकड़ी हूंदी। इन मौक़े ते वॾे वज़ीर दरगाह जे आहते में ग़रीब ऐं बेवा औरतुनि में कपिड़ा विराया ऐं शाह जो राग पिणु ॿुधो। इन मौक़े ते वॾे वज़ीर सां औक़ाफ़ वारो सूबाई वज़ीर फराज़ डेरो, रेवेन्यू वारो सूबाई वज़ीर मखदूम महबूब ज़मा ऐं सक़ाफ़त खाते वारो सूबाई वज़ीर सैयद सरदार अली शाह समेत ॿिया साणस गॾु हुआ। हज़रत शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जे उर्स मुबारक जी पुॼाणी ते 38 लतीफ़ अवार्ड जी तकरीब पिणु थी जेका भिटशाह ऑडिटोरियम में थी गुज़री जंहिंमें शाह साईं जी शाइरी फ़िक्र फ़लसफ़े मौसीक़ी तोड़े ॿियनि शोबनि जे वाधारे लाइ कमु कंदड़ मुहक़िक़नि फ़नकारनि रागियुनि खे लतीफ़ अवार्ड सां नवाज़ियो वियो। अवार्ड तकरीब में शाह जी बहितरीन रागी जो अवार्ड शाह साईं जे फ़क़ीर जवान छजड़ो बेहतरीन फनकार राशिद हैदरी, बेहतरीन साज़िंदो जुल्फ़कार अली लुंड, मरहूम मामूर यूसुफ ज़ई के बेहतरीन मुहक़िक़, डॉक्टर शेर मेहराणी के बेहतरीन तहकीक, ताज मोहम्मद हालेपोटो के बेहतरीन सुगड़, बख्शण मेहरानवी के बेहतरीन कंपेयरिंग जॾहिं त ईश्वर दास मंदनाणी के स्पेशल लतीफ़ अवार्ड सां नवाज़ियो वियो। तकरीब में सक़ाफ़त खाते पारां 3 ॿोलियुनि में ताज़ो छपायल शाह जो गंज जी महूरत पिणु कई वई। उर्स मुबारक दौरान बेहतरीन इंतज़ाम कारकर्दगी ते डिप्टी कमिश्नर मटियारी परवेज़ अहमद बलोच, SSP मटियारी सैयद ज़ाहिद हुसैन शाह ऐं ॿियनि आला उहिदेदारनि खे पिणु यादगार शील्डूं पेश कयूं वयूं। ज़रई ऐं चौपाए माल जी नुमाइश ऐं खीर जे मुक़ाबले में मालवंदन हाजी बशीर अबड़ेजो ऐं हाजी सिद्दीक़ राहू खे यादगार शील्ड ॾिनी वई। तकरीब खे ख़िताब कंदे सूबाई वज़ीर सक़ाफ़त ऐं तालीम सैयद सरदार अली शाह, ज़िले इंतज़ामिया, पुलिस, लाइव स्टॉक ऐं सक़ाफ़त खाते जे उर्स मुबारक दौरान इंतज़ामी कारकर्दगी जी वाखाण कंदे चयो त शाह लतीफ़ जी नगरी में ख़िदमत करणु सरकारी नौकरी न आहे पर पंहिंजे इमाम ऐं रहबर लतीफ़ जे पिड़ में पोरियो आहे ऐं जिन इहो दिलि सां पोरियो कयो आहे उहे क़ाबिल तारीफ़ आहिनि। हिन वधीक चयो त दुनिया जी तारीख़ में अहिड़ो हिकु बि मिसाल न मिलंदो त कंहिं शाइर पंहिंजे मारूरनि सां एतिरी मोहबत कई हुजे जेतिरी लतीफ़ साईं पंहिंजे माण्हुनि सां कई। लतीफ़ साईं जा किरदार इक़्तिदार जे आला उहिदनि ते वेठल न पर आम माण्हू जा आहिनि। हर साल हज़ारें लखे माण्हू लतीफ़ ते हाज़िरी भरे पंहिंजी अक़ीदत जो इज़हार कनि था, ख़ासि फ़िक्र ऐं सम्झ जी ॾात वठणु अचनि था। हिन चयो त शाह भिटाई दरबारी ॿोली खे रद्द कंदे फ़ारसी घोड़े चारसी जे नफ़ी कंदे
पंहिंजे मारूड़नि सां मोहबत खे अवलियत ॾेई। मोहन जो दड़ो ऐं लतीफ़ सिंध जी सुञाणप आहिनि। जेकॾहिं उन्हनि खे असां सिंध मां कढी छॾियूं त बाक़ी कुझु नथो बचे। सूबाई वज़ीर चयो त सकाफ़त खातो लतीफ़ जे पैगाम खे आम करण लाइ भरपूर नमूने सां कमु करे रहियो आहे। शाह जो गंज रिसाले जे 3 ॿोलियुनि में तर्जुमे खां पोइ सकाफ़त खाते पारां 3 महीननि अंदरि शाह साईं जे रिसाले जो फ़ारसी ऐं अरबी ॿोलियुनि में तर्जुमो मुकमल थी वियो। तक़रीब खे सूबाई वज़ीर लाइव स्टॉक ख़िताब कंदे चयो त लतीफ़ जी नगरी ते हाज़िरी ॾियणु हिकु एज़ाज़ आहे। लतीफ़ साईं सिंध ऐं सिंधियुनि जी सुञाणप आहे। भिटाई सां मोहबत ई हिन नगरी ते हाज़िरी भराई आहे, जेको मूं लाइ हिकु एज़ाज़ आहे। सहाफ़ती ख़िदमतुनि ते नामियारे सहाफ़ी मरहूम ख़ुर्शीद बुघियो खे पिणु मञता जी शील्ड ॾिनी वई। जॾहिं त शाह लतीफ़ भिटाई जे सालियाने उर्स मुबारक जे मौक़े ते वज़ीर आला सिंध सैयद मुराद अली शाह ऐं ॿियनि VIP जी आमद जे मौक़े ते दरगाह खे ज़ाइरीन जे लाइ सील कयो वियो, जंहिं ते ज़ाइरीन मच्छर जी दरगाह जे दाख़िली दरवाज़े ते सख़्त एहतजाज कयो। अब्दुल वाहिद उमराणी, भिटशाह, वॉइस ऑफ सिंध TV, लंडन। ही हुई हिन वक्त जी अपडेट। वधीक अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो www.voiceofsindhnews.com ते लॉगिन थियो ऐं अपडेट रहो।